दड़ो में मीर सूमरो जे स्पेयर पार्ट जी दुकान के वेल्डिंग करण दौरान बाहि लगी वई। समूरो सामान सड़ी रख थी वियो। ख़बर मूजिब दड़ो में वेल्डिंग करण जे दौरान दुकान के बाहि लगी वई, जेका बाहि मुकम्मल 5 कलाकनि ताईं जारी रही। शहरनि ऐं वापारियुनि पंहिंजी मदद पाण बाहि विसाईंदा रहिया। दुकान जे मालिक जो चवणु हो त दुकान में 50 लख जो सामान ऐं रोक रक़म रखियल हुई, जेको मुकम्मल सड़ी रख थी वियो आहे। दड़ो ऐं तालको मीरपुर बटोरो में फायर ब्रिगेड न हुजण जे करे समूरो सामान सड़ी रख थी वियो। सिजावल ज़िले करोड़े रुपया बजट हुअण जे बावजूद हिक बि फायर ब्रिगेड मौजूद नाहे। फायर ब्रिगेड न हुअण जे करे अहिड़ा केतिरा ई वाक़िया पेश आया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।